अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल मोहब्बतन जो बाग़ जी नई अचण वारी एपिसोड में असांजी ॻाल्हि करण वारा इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते नवां त महिरबानी करे ज़मीर जमान चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। दोस्तों अॼु राति 8 बजे मोहब्बतन जो बाग़ इंशाल्लाह अची वेंदो। ऐं उन खां पहिरियों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजो भरपूर साथ ॾींदा सब्सक्राइबर में। छो त ॻोठाणा जेके कमाइण विया हुआ उहे हाणे जेल में हूंदा ऐं ॿियो जेको आहे ऑफिसर मोकल ते हूंदो ऐं हू जेल ते वेही वेही बोर थी वेंदा ऐं उहो पाण खे चवंदा त ऑफिसर कॾहिं ईंदो, हू कॾहिं ईंदो जो असां हुन सां ॻाल्हाए पंहिंजी जान छॾायूं जेल मां। ऐं ओॾे तव्हांखे ॿुधायूं त मोर शहर वञण जी कोशिशि कंदो ऐं हू वेंदो त हुनखे अधु में राणी मिलंदी ऐं राणी हुनखे चवंदी तूं मूंखे माफ़ु कर, तूं मूंखे माफ़ु छो नथो करीं। तंहिंखां पोइ मोर हुनखे चवंदो त हिन दिलि ते एॾा घाव अची विया आहिनि जो तोखे छा ॾसियां। तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुगण ते, वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जब तक के लिए खुदा हाफ़िज़।